दोस्तों हैदर इंद जो वॉल्यूम नंबर 18-15 ख़ूबसूरत गीत आहे। हिन गीत जी फरमाइश कई आहे अली खान जत सनावल फ्राम इंडिया खां। अचो त गीत ॿुधूं। अखियन कोन कमायो जो बीठे ॾिठाऊं। अखियन कोन कमायो अला पर रत न रुनाऊं। विया पे परदेस खे अला उनखे बीठे ॾिठाऊं। हाणे उन्ही अखियन खे आऊं अला अॼु कहिड़ा कजल पाया। तो शायरी अख्तर नंढे जी आहे ॾिसी अला तोखे चांजा अश्क छा चवे पियो। कंहिंसां ॻाल्हियूं कयां तुंहिंजूं यार पिरी कंहिंसां ॻाल्हियूं कयां तुंहिंजूं यार